वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना युअज़ूनल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह व क़ाला अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम। दोस्तों, तव्हां सभिनी खे बख़ूबी वाक़फ़ियत आहे, साईं जन बि माशाअल्लाह ॻाल्हायो, हाणे का गुंजाइश ॻाल्हाइण जी आहे कोन त अमर जलील जा जेके अल्फाज़ आहिनि उहे तमामु ख़तरनाक अल्फाज़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में छा फ़रमायो, मुंहिंजा महबूब तूं फ़रमाए उहो अल्लाह हिकु आहे, अल्लाहुस समद, अल्लाह ताला बेनियाज़ आहे, लम यलिद व लम यूलद, न उहो कंहिंजी औलाद आहे न उनजी का औलाद आहे, वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद, ऐं कोई उनजी बराबरी नथो करे सघे। ऐं दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे शान में जेका गुस्ताखी कई वई, जेकॾहिं तव्हां असां मां कंहिंजे बेएब माउ खे घटि वधि ॻाल्हाए गार ॾिए, ॿुधायो तव्हां असां उनखे बख़्श कंदासीं? कॾहिं बि बख़्श न कंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजे माउ पीउ जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, अज़ीज़नि जे लाइ का अहिड़ी ॻाल्हि बर्दाश्त नथा कयूं, ॿुधायो अहकमुल हाकिमीन ख़ालिक़े काइनात मालिके काइनात जेको बिल्कुलु बेएब आहे, जेको बेएब आहे। ऐं क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला ख़ुदि बयानु फ़रमायो त मुंहिंजी का औलाद न आहे। हाणे इहो ज़लील जेको चवे थो त मां अल्लाह तबारक व तआला खे मुंझाए विधो माअज़ल्लाह, हाणे उहो पाण सोचे केरु हिन वक़्तु मुंझियल आहे ऐं हिन वक़्तु हुनजी कहिड़ी पोज़ीशन आहे। हाणे असां हुकूमत पाकिस्तान खां इहा पुरज़ोर अपील था कयूं त बराए महिरबानी हुकूमत पाकिस्तान हिन मामले जो सख़्तु नोटिस वठे ऐं ईअं न थिए जो ही गुस्ताख अञा पैदा थियनि। वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ही पहिरीं हुकूमत आहे जंहिंमें गुस्ताखे सहाबा, गुस्ताखे अहल बैत ऐं गुस्ताखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं उन सां गॾोगॾु हाणे वरी नओं गुस्ताखे शान उलूहियत पैदा थियो। इन मां मालूम थिए थो त ही हुकूमत जेका आहे, ही हुकूमत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं ॿाहिरे एजेंडे ते कमु करे रही आहे। असां हिन हुकूमत खे ख़बरदार था कयूं त ही मुसलमान कॾहिं बि इन ज़ुल्म खे, इन इस्तिबदाद खे बर्दाश्त कोन कंदा ऐं पुरज़ोर अपील था कयूं बराए मेहरबानी कानूनी इदारा, हम अपील करते हैं हुकूमत पाकिस्तान से, चीफ़ ऑफ आर्मी स्टाफ से और चीफ़ जस्टिस ऑफ पाकिस्तान से कि बराए मेहरबानी इस पर सख्त एक्शन लिया जाए और अमर जलील को करारे वाकई सज़ा दी जाए। और इसके साथ साथ मैं वफाकी शरई अदालत की खामोशी पर उनकी पुरज़ोर मज़म्मत करता हूँ कि वो किस तरह से दीन की जो है पासदारी कर रहे हैं और शरई अदालत में किस चीज़ की तनख्वाहें ले रहे हैं। क्या ये वाक़यात उनको नज़र नहीं आ रहे पे दर पे? कभी अल्लाह के शान में गुस्ताखी, कभी अहल बैत अताहर के शान में गुस्ताखी, कभी सहाबा कराम के शान में गुस्ताखी। ये क्या वाक़यात हो रहे हैं? इसका मकसद ये है कि पाकिस्तान को जानबूझकर खाना जंगी की तरफ धकेला जा रहा है। लिहाजा जितनी हमारी एजेंसीज़ हैं वो इस बात को नोट करें। अवाम पाकिस्तान बिल्कुल गुस्से में है और गम और गुस्से की हालत में ये अपील कर रहा है। आज जितनी ये अवाम है ये सारी इस बात का इजहार करती है कि हम इस मामले पर सख्त एहतजाज रिकॉर्ड करवाते हैं। नारे तकबीर, नारे तकबीर।